ॿिए पासे मूंखे अहम ख़बरूं पिया उमरकोट मां, जिते फर्स्ट एडिशनल सेशन जज जी अदालत सिंध असेंबली के एडिशनल सेक्रेटरी मियां मोहम्मद हसन शाह जा गिरफ्तारी वारंट जारी करे छॾिया आहिनि। फयादी गुलबहार शाहानी पारां दाख़िल करायल केस में जवाबदार मियां मोहम्मद हसन शाह जे लाॻीतो गैर हाज़िर रहण ते अदालत पारां सख्त कावड़ जो इज़हार कियो वियो। अदालत मियां मोहम्मद हसन शाह जा गिरफ्तारी वारंट जारी कंदे पुलिस खे 18 मार्च ते जवाबदार खे अदालत पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ जो रिपोर्टर नज़र समेत जो असां सां लाइन ते मौजूद है। जी नज़र, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। उमरकोट में फर्स्ट टाइम एडिशनल सेशन जज उमरकोट की अदालत पारां सिंध असेंबली जी एडिशनल सेक्रेटरी मियां मोहम्मद शाह जा गिरफ्तारी जो लेटर जारी करे छॾिया आहिनि, वारंट जारी करे छॾिया आहिनि। फरिया गुलबार शाहानी जे पारां जो दाख़िल कयल केस जवाबदार जो मियां मोहम्मद शाह जी मुसलसिल गैर हाज़िर रहण ते अदालत पारां सख्त कावड़ जो इज़हार भी कयो। अॼु एडिशनल सेशन जज जो अदालत वारंट जारी कंदे पुलिस के 18 मार्च ते जवाबदार सिंध असेंबली जो एडिशनल सेक्रेटरी मियां मोहम्मद शाह के जो अदालत में पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो है। जी ठीक है, नज़र समेत जो वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।